अस्सलाम वालेकुम ज़ाहिद हेयर एंड आई वेलकम ऑल ऑफ यू। अच्छा जीअं त पहिरियों टॉपिक हले पियो ह्यूमन फिज़ियोलॉजी जो, ऐं अॼु पाण हिन में कल्ह पाण ग्लैंड्स कयासीं, अॼु पाण रेस्पिरेटरी सिस्टम कंदासीं। रेस्पिरेटरी सिस्टम आहे छा? अॼु साहु खणण जो जेको अमल आहे उनखे पाण रेस्पिरेटरी सिस्टम कंदा आहियूं। त इंसानु कीअं साहु खणे थो, ऑक्सीजन कीअं इनहेल करे थो ऐं कार्बन डाइऑक्साइड कीअं आउटहेल करे थो, इहो सॼो प्रोसेस कंहिंजे थ्रू थिए थो, रेस्पिरेटरी ट्रैक्स छा हूंदा आहिनि, रेस्पिरेशन साइकिल कीअं हलंदो आहे। ठीकु आहे, असां जेके लंग्स आहिनि उहे फंक्शन कीअं कंदा आहिनि। ठीकु आहे, लंग्स कहिड़नि ॿिनि हिसनि में डिवाइडेड आहिनि। ठीकु आहे, हर हिसे में उन खां पोइ वधीक उनजी क्लासिफिकेशन कहिड़ी आहे। ठीकु आहे, इहो अॼु सॼो पाण ॾिसंदासीं। सही आहे, त हाणे रेस्पिरेटरी सिस्टम खे तव्हां हीअं सम्झो त जेके पंहिंजे लंग्स आहिनि न, उन जे थ्रू ई जेको आहे सो सॼो प्रोसेस हले थो। सही आहे, सही आहे, माज़रत को अची वियो दरवाज़े ते। अच्छा, त जेको असांजो लंग्स आहे, लंग्स आहिनि, ठीकु आहे, उहे ॿिनि हिसनि में डिवाइडेड आहिनि। ठीकु आहे, जंहिंखे पाण हिकु राइट लंग्स चऊं था, ॿियो लेफ्ट लंग्स चऊं था। हाणे फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं पाण हिनखे हिन थोरो फिगर में ठाहियूं त लंग्स ईअं हूंदा आहिनि, ही विंड पाइप हूंदो आहे विच ते सी शेप में। हीअ थोरी राहत तस्वीर हूंदी त गुज़ारो कजो, ईअं न आहे त हीअ बिल्कुलु ई जेको आहे सो उहा ई तस्वीर हूंदी जीअं लंग्स हूंदा आहिनि। ठीकु आहे, पर हीअ हिकु राहत तस्वीर तव्हांजे लाइ। ठीकु आहे, हे जेको आहे सो हीअं लंग्स हूंदा आहिनि। ठीकु आहे, हे थोरो मथे हूंदो आहे, हे थोरो हेठि इहो आहे, पर हीअ मथे हूंदो आहे। हाणे हिनजे अंदरि जेको आहे हीअ जेके अचंदा, हे जेके वञी जी शाखूं, हे मुख़्तलिफ़। ठीकु आहे, हे जेके मथियों वारा हूंदा आहिनि इनखे पाण टिशू चवंदा आहियूं, लंग टिशू। ठीकु आहे, ऐं हीअ जेको वारो आहे, हीअ मथियों वारो, हीअ जेको सी शेप में आहे हीअ वारो, हिनखे पाण चवंदा आहियूं विंड पाइप। सही आहे, हिन में बि सेम शइ ईंदियूं, हे जेके अचंदियूं बिल्कुलु। ठीकु आहे, ऐं हीअ जेको आहे हेठियों वारो, हीअ जेको पोर्शन आहे, इहो सॼो छा में अचे थो, लंग टिशूज़ में अचे थो। ठीकु आहे, ऐं जेको हे वारो पोर्शन आहे, ठीकु आहे, हिनखे पाण ब्रोंकस चऊं था। सही आहे, हीअ थोरो राहत तस्वीर अथव, त इन करे गुज़ारो कजो, बसि तव्हांखे सिर्फ़ु हिकु अंडरस्टैंडिंग ॾियण लाइ। ठीकु आहे, हाणे हीअ जेके शाखूं हे जेके अचंदियूं, ठीकु आहे, हिनखे पाण चऊं था एलिवोल आहे। सही आहे, ही थी वियो लेफ्ट, ही थी वियो राइट लंग्स। ठीकु आहे, हाणे लंग्स जेको आहे सो उन में राइट लंग बि थिए थो, लेफ्ट लंग बि थिए थो। ठीकु आहे, ऐं लंग्स जेके आहिनि सो मेन आर्गन आहिनि छाजा, रेस्पिरेटरी सिस्टम जा। त असांजो जेको साहु खणण जो अमल आहे, तव्हां हिनखे सिंपल ईअं सम्झो त उन में जेको असां मेन जेको रोल प्ले कंदा उहे लंग्स कनि था, राइट लंग्स एंड लेफ्ट लंग। ठीकु आहे, ऐं जेको लेफ्ट लंग आहे उहो स्लाइडली सिमालर हूंदो आहे राइट लंग खां। ठीकु आहे, जेकी MCQ जे हवाले सां इहे इलाही इंपॉर्टेंट शइ अथव, उहो पुछंदा आहिनि त बाबा लेफ्ट लंग सिमालर हूंदो आहे या राइट लंग जेको आहे उहो सिमालर हूंदो आहे। त जेको लेफ्ट लंग हूंदो आहे असांजो, उहो स्लाइटली हल्को सिमालर हूंदो आहे एज़ कम्पेयर टू राइट लंग खां। ठीकु आहे, सही आहे, त लेफ्ट जेको लंग आहे असांजो उहो स्लाइटली सिमालर हूंदो आहे राइट लंग खां। ठीकु आहे, हाणे इहो जेको लेफ्ट लंग आहे असांजो, इन जे अंदरि जेको आहे सो 2 लॉब्स थींदा आहिनि। ठीकु आहे, लेफ्ट लंग जेको आहे स्लाइटली सिमालर हूंदो आहे राइट लंग खां, उन खां अलावा लेफ्ट लंग जे अंदरि 2 लॉब थींदा आहिनि। ठीकु आहे, इहा शइ हिते क्लियर कयो। ठीकु आहे, ऐं जेको हिन जो राइट लंग हूंदो आहे उहो उन जे अंदरि 3 लॉब हूंदा आहिनि। हे वन पेपर जे हवाले सां 3 लॉब्स इन राइट लंग। सही आहे,
पहिरीं ॻाल्हि हिन में एम सी क्यू इहो यादि रखो त जेको लेफ्ट लंग आहे उहो स्लाइडली सिमारर हूंदो आहे राइट लंग खां, इहो एम सी क्यू ईंदो रहंदो आहे। ॿियो इहो पुछंदो आहे त लोब्स घणा आहिनि राइट लंग में ऐं लेफ्ट में, त लेफ्ट में 2 लोब्स हूंदा आहिनि ऐं राइट लोब में लंग में घणा लोब हूंदा आहिनि, 3 लोब्स हूंदा आहिनि, ठीकु आहे। ऐं हाणे इहो जेको लंग्स आहे इन जी जेको असां इनक्लोज़ हूंदा आहिनि 2 मेम्ब्रेन जे, ठीकु आहे। इन जेकी मेम्ब्रेन उनखे पाण हिक खे जेकी ॿाहिरीं आहे उनखे आउटर प्लूरल मेम्ब्रेन चवंदा आहियूं, ठीकु आहे, ऐं इनर खे इनर प्लूरल मेम्ब्रेन चवंदा आहियूं, ठीकु आहे। हीअ हिन जी प्रोटेक्शन लाइ हूंदी आहे, ठीकु आहे। त हर लंग जेको आहे इनक्लोज़ हूंदो आहे या प्रोटेक्टेड हूंदो आहे छा सां, 2 मेम्ब्रेन सां, ठीकु आहे, इनर एंड आउटर। बसि हे तव्हांखे नाले खां ई यादि रहिजी वेंदो, इनर एंड आउटर, त अंदरी ऐं ॿाहिरीं, सही आहे। हाणे जेकी इहे प्रोटेक्ट कनि था लंग खे, जेकी थिक हिन जी मेम्ब्रस स्ट्रक्चर हूंदी आहे इनखे पाण डायफ्राम बि चवंदा आहियूं, ठीकु आहे। डायफ्राम जेको आहे सो इहा बिल्कुलु थायरॉइडिक जेकी कैविटी हूंदी आहे, एबडोमिनल जेकी कैविटी हूंदी आहे, एबडोमिनल कैविटी उनजे बिल्कुलु ई हेठियां हूंदो आहे, सही आहे। हाणे जेको आहे सो हिन में बसि तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झण वारी आहे त बाबा रेस्पिरेटरी सिस्टम जेको आहे उहो मेन ऑर्गन असांजे लंग्स आहिनि उनजे थ्रू थींदो आहे, ठीकु आहे। लंग्स जेको आहे डिवाइडेड आहिनि 2 पार्ट में, लेफ्ट लंग राइट लंग। लेफ्ट लंग जेको आहे स्लाइटली वॾो नंढो हूंदो आहे राइट लंग खां, ठीकु आहे। हिन में 2 लोब्स हूंदा आहिनि, हुन में 3 लोब्स हूंदा आहिनि, ठीकु आहे। हिन जी जेकी प्रोटेक्शन थींदी आहे इनक्लोज़ हूंदा आहिनि मेम्ब्रेन सां, हुनखे इनर एंड आउटर चइबो आहे, ठीकु आहे। उन खां अलावा जेकी थिक मेम्ब्रेन स्ट्रक्चर हूंदी आहे डायफ्राम, उहा बिल्कुलु जेको आहे लंग्स जे हेठां हूंदी आहे, इहा सेपरेट करे थी थेरोइड कैविटी, थेरोइड खे फ्रॉम एबडोमिनल कैविटी खां, सही आहे। हुन खां पोइ अचे थो पंहिंजो रेस्पायरेशन साइकिल। हीअ इलाही इंट्रस्टिंग अथव। हिन में तव्हां ॾिसो न कुदरत जो जेको निज़ाम आहे उहो कीअं थो हले, रेस्पायरेशन साइकिल। हाणे ॾिसो हिनखे त सम्झण जी ज़रूरत आहे। हाणे ॾिसो रेस्पायरेटरी सिस्टम या रेस्पायरेशन सिस्टम त साह खणण जो अमल असांखे कीअं थिए थो, त इनखे पाण सेक्युलर सिस्टम सां गॾिजी इहो कमु कंदो आहे। रेस्पायरेटरी एंड सेक्युलर सिस्टम वर्क्स टुगेदर, ठीकु आहे। छाजे लाइ कंदा आहिनि, टू डिलीवर ऑक्सीजन टू सेल्स, जेके बि असांजे सेल्स आहिनि उनखे ऑक्सीजन डिलीवर करण लाइ, ऐं उतां छा था रिमूव कनि, कार्बन डाइऑक्साइड खे रिमूव कनि था, ठीकु आहे। हाणे हे जेको रेस्पायरेशन जो जेको सिस्टम हूंदो आहे इहो 2 फेज़िस सिस्टम हूंदो आहे। पहिरियों फेज़ इहो हूंदो आहे जॾहिं असां साहु खणंदा आहियूं त असांजे साह जे अंदरि जेकी ऑक्सीजन वञी करे असांजे आर्गन में वञे थी, मतिलबु सेल्स खे मिले थी, ठीकु आहे। उहा कीअं थी थिए, उतां खां वरी पोइ उन में जेकी आहे सो उहो सिस्टम करे और प्रोसेस करे सेल्यूलर रेस्पायरेशन जेकी थींदी आहे उन ते जेको आहे कार्बन डाइऑक्साइड जेको बाय प्रोडक्ट में ठहंदो आहे उनखे वरी सेकेंड फेज़ में कीअं थी ॿाहिरि करे, त इहा सॼी साइकिल थींदी आहे। हाणे हिनखे तव्हां थोरो सम्झो त फस्ट फेज़ में छा थींदो आहे, त रेस्पायरेशन तव्हां जॾहिं साहु खणो था, इनहेल कयो था, ठीकु आहे, त तव्हां जेकी एयर खणी था वञो आउटसाइड ऑफ द बॉडी खां लंग्स ॾे, ठीकु आहे। हाणे उते छा थी करे, ब्लड जेकी आहे उहा ऑक्सीजनेटेड आहे। ऑक्सीजनेटेड माना तव्हां जॾहिं ॿाहिरि खां हवा जेकी शइ तव्हां साहु इनहेल कंदा आहियो त तव्हां ऑक्सीजन खे इनहेल कंदा आहियो, ठीकु आहे। त उहा ऑक्सीजनेटेड शइ उहा हार्ट ॾे मोकिलींदा आहिनि, ठीकु आहे। हार्ट जेका आहे उनखे पंप करे ऑक्सीजन रिच ब्लड में कन्वर्ट करे सॼी बॉडी जे पार्ट्स ॾे मोकिलींदी आहे। जॾहिं ऑक्सीजन ब्लड स्ट्रीम में वञी करे सेल्स खे, जेकी पाण कैपिलरीज़ में पढ़ियासीं, मुख़्तलिफ़ सेल्स खे पुॼंदी आहे, त उते उहा फस्ट साइकिल उनजो फेज़ पूरो थींदो आहे। हाणे उहे सेल्स में जॾहिं ऑक्सीजन पुॼे थी त हुते छा थी थिए थी, उहा उनखे बर्न करे थी फूड में, ऐं इहो जेको प्रोसेस थिए थो इनखे पाण सेल्यूलर रेस्पायरेशन जो हूंदो आहे, ठीकु आहे। हाणे इन जे नतीजे में छा थो थिए त हिकु कार्बन डाइऑक्साइड एज़ अ बाय प्रोडक्ट उते प्रोड्यूस थिए थो। सेकेंड फेज़ में पोइ छा थो थिए त इहा रेस्पायरेशन जेको आहे सो मूवमेंट कार्बन डाइऑक्साइड खे सेल्स मां वञी करे सिधो ब्लड स्ट्रीम सेल्स मां वञी करे सिधो उनखे हार्ट जी तरफ़ खणी थो वञे। हार्ट उनखे पंप करे डी ऑक्साइड जेकी लेडन ब्लड हूंदी आहे उनखे लंग्स ॾे मोकिलींदो आहे। लंग्स पोइ छा थो करे, कार्बन डाइऑक्साइड खे सेपरेट करे थो ब्लड खां, ऐं जॾहिं तव्हां एक्सेल कयो था उहो कार्बन डाइऑक्साइड तव्हांजी ॿाहिरि ख़ारिज थी वञे, ठीकु आहे। इन जे तहत इहो कंप्लीट थिए थो रेस्पायरेशन जी साइकिल। त आई होप त तव्हांखे रेस्पायरेशन साइकिल सम्झ अची वेंदो। हिन में कोई अहिड़ो कोई MCQs न आहे निकिरंदो, हिन में सिर्फ़ु बेसिक कॉन्सेप्ट जेको तव्हांखे सम्झाइणो हुयो, ठीकु आहे। हाणे उन खां पोइ अचे थो रेस्पायरेटरी ट्रैक्ट। हाणे रेस्पायरेटरी ट्रैक्ट कीअं, त असां साहु खणूं था त उहो कहिड़ी शइ जे थ्रू वञे थो, उन खां पोइ उहो छा में वञे थो, उन खां पोइ उहो कहिड़ी शइ जे अंदरि वञे थो, त इहो ट्रैक्ट आहे, माना उनजो रस्तो कहिड़ो आहे,
सही आहे। त नेज़ल कैविटी आहे, नेज़ल कैविटी माना असां जेको नोज़ जी बिहाइंड जेको आहे मिड नोज़ खां जेको शुरू थिए थो उनखे पाण नेज़ल कैविटी चऊं था नक जे पोयां, ठीकु आहे। त नेज़ल रेस्पायरेटरी सिस्टम जेको आहे सो स्टार्ट थिए थो नोज़ खां, ठीकु आहे। हा नोज़ जेको आहे सो इहो इनक्लोज़ आहे नेज़ल कैविटी में, हुनजे पोयां सॼी नेज़ल कैविटी आहे, ठीकु आहे। हा नेज़ल कैविटी जेको आहे सो ओपन थिए थी आउटसाइड, मतिलबु जॾहिं तव्हां साहु खणो था ॾाढी ॻाल्हि नक जे थ्रू वञे थो, ठीकु आहे। नोस्ट्राइल्स हिनखे पाण चऊं था जेकी नासा हूंदियूं आहिनि, ठीकु आहे। हाणे इन में छा थो थिए, इहा नोज़ल जेकी कैविटी आहे डिवाइड आहे ॿिनि पोर्शन में, ठीकु आहे। पहिरें पोर्शन खे चइबो आहे कार्टिलेगिनियस सेप्टम, ठीकु आहे। इहा छा आहे, इन जे अंदरि फाइन हेयर्स हूंदा आहिनि, तव्हां ॾिसो नक जे अंदरि नास जे अंदरि तव्हांखे हेयर्स हूंदा आहिनि जेके तव्हांजी फिल्टर कंदा आहिनि डस्ट खे। जॾहिं बि तव्हां साहु खणंदा हो त उते में जेकी डस्ट हूंदी आहे उहा हुन में फासी वेहंदी आहे, ठीकु आहे। उनखे उते फिल्टर करे साह के अंदरि मोकिलींदा आहिनि। इहे वार जेके नक में हूंदा आहिनि इहे उन जी डस्ट खे रोकींदा आहिनि, सही आहे। त जेकी इहा नेज़ल कैविटी आहे इन जे अंदरि छा थो थिए त पोर्शन ॿिनि पोर्शन में डिवाइड हूंदी आहे। नंबर 1 ते अचे थो नेज़ल कैविटी, ठीकु आहे। डिवाइड इंटू 2 पोर्शन। नंबर 1 ते पोर्शन कहिड़ो थो अचे, कार्टिलेगिनस सेप्टम, ही तव्हां हिन सम्झो इहे उहे हूंदा आहिनि जेके लाइंड हूंदा आहिनि बाय फाइन हेयर डेट फिल्टर दी डस्ट, ठीकु आहे। डस्ट पार्टिकल खे फिल्टर कंदो आहे एयर मां। हे वधीक लिखण जी ज़रूरत ई न आहे, तव्हां पाण सम्झी वेंदव। सही आहे। त कार्टिलेगिनस सेप्टम छा आहे, इहे फाइन हेयर्स हूंदा आहिनि जेके फिल्टर कंदा आहिनि डस्ट खे पार्टिकल्स खे फ्रॉम एयर, ठीकु आहे। हा नेज़ल कैविटी जेको आहे सो उहा सेपरेट करे थी माउथ खे, ठीकु आहे। जेको माउथ जो हार्ट जेको आहे सो सख़्तु जेको आहे सो हूंदो आहे उनखे सॉफ्ट प्लेट सां। उन खां पोइ जेको आहे सो इहे ओपन करे थी रीजन में, उन खां पोइ नेज़ल कैविटी खां जॾहिं हेठि छे थी वञे त उहा वञे थी सिधी फेरेंक्स में, ठीकु आहे। हाणे जेकॾहिं नक खां जेकी साहु वञे थो न हेठि, सेकेंड जेको ऑप्शन अचे थो नेज़ल कैविटी खां पोइ उहो अचे थो फेरेंक्स जो, ठीकु आहे। हाणे फेरेंक्स छा आहे, फेरेंक्स जेको आहे सो इहो कॉमन हूंदो आहे। हाणे ॾिसो न तव्हां नेज़ल कैविटी मां सिर्फ़ु साहु खणो था, ठीकु आहे। नक मां तव्हां खाधो त नथा वठो न, मील जेकी तव्हां इंटेक कयो अथव नक मां नथा कयो, उहो तव्हां वात मां कयो था। त वात ऐं नेज़ल कैविटी जेको साहु वारो वञी करे हेठि मिले थो उतां फेरेंक्स शुरू थिए थो, ठीकु आहे। फेरेंक्स जेको आहे इहो कॉमन हूंदो आहे बोथ फूड एंड एयर जे लाइ। ठीकु आहे, खाधे लाइ ऐं जेकी एयर आहे उन लाइ इहो कॉमन हूंदो आहे, सही आहे। फेरेंक्स हाणे इहो अलाउ करे थो त तव्हां केतिरी अंदरि एयर खणी ईंदव केतिरी न खणंदव, ठीकु आहे। इहो अलाउ पैसेज आहे, मतिलबु एयर खे जेको आहे सो पास करे थो, ठीकु आहे। जॾहिं बि तव्हां नक खे ब्लॉक कयो था, ठीकु आहे। नक जॾहिं तव्हां हाणे तव्हां लेक्चर जे दौरान तव्हां नक जे ॿिन्ही हथनि सां न ब्लॉक कयो ॿिन्ही नासनि खे, त तव्हां वात जे थ्रू साहु खणो था, त इहो फेरेंक्स जे थ्रू जेको आहे सो साहु कंटिन्यूअस रहे थो, ठीकु आहे। हाणे फेरेंक्स इहो वञी करे सही थो वञी करे गोलेटिस में वञी करे ईंदो थिए, ठीकु आहे। हाणे गोलेटिस जेको आहे इहो फ्लैप ऑफ टिश्यू हूंदो आहे, एपीगोलेटिस हिनखे गार्ड कंदो आहे। इहो इलाही हेठि वेंदासीं न डिटेल में त इहो तव्हांखे ॾाढो तंग कंदो। बदन में जे सिंपल शइ रखण जी ॻाल्हि इहा आहे त फेरेंक्स जेको आहे उहो कॉमन हूंदो आहे बोथ फूड एंड एयर लाइ, ठीकु आहे। इहो अलाउ कंदो आहे त तव्हां केतिरी एयर खणी आहे, ठीकु आहे, केतिरी तव्हांखे रिक्वायर्ड आहे, ठीकु आहे। या इहो अलाउ पैसेज ऑफ एयर इन केस ऑफ नोज़ इज़ ब्लॉक्ड, नोज़ ब्लॉक थी थो वञे त तव्हां हिन थ्रू साहु खणी सघो था, सही आहे। उन खां पोइ अचे थो लैरिंग्स, सही आहे। हाणे लैरिंग्स छा आहे, लैरिंग्स खे तव्हां वॉइस बॉक्स बि चवंदा, जेको तव्हांजो आवाज़ खे प्रोड्यूस थिए थो इहो लैरिंग्स में थींदो आहे। हीउ लेक्चर लंबो थींदो, पाण हिन खे सेकेंड लेक्चर में कंटिन्यू कयूं था। त हिन खे पाण हिते बंदि था कयूं, पोइ वरी वीडियो वॾो थी वेंदो त तव्हां ॾे
व्हाट्सएप ते न पुॼी सघंदो आहे। अल्लाह हाफ़िज़।